ॻोठ जे वॾेरे खे पुलिस पारां बिना जवाज़ गिरफ़्तार करे लॉकअप करे छॾियो आहे, जंहिंखां पोइ टाउन कमेटी मीरपुर साकरो जो चेयरमैन इक़बाल अहमद ख़ास खेली जी अॻुवाणी में कराची टू केटी बंदर रोड ते धरणो हणी एहतिजाजी मुज़ाहिरो कयो आहे, जंहिंखां पोइ ईंदड़ वेंदड़ ट्रैफ़िक मुअतल थी वई आहे। गाॾी जूं डिघियूं कतारूं लॻी वयूं आहिनि। धरणे में टाउन कमेटी मीरपुर साकरो जो चेयरमैन इक़बाल अहमद ख़ास खेली ॻाल्हाईंदे चयो त पुलिस ॻोठ जो चङो मुड़ुसु वॾेरो मोहम्मद उमर चन्ना समेत 3 ॼणनि ॿियनि खे बि बिना जवाज़ गिरफ़्तार करे लॉकअप करे छॾियो आहे। मुज़ाहिरीन जो वधीक चवणो त वॾेरो मोहम्मद उमर चन्ना ऐं संदसि सौटनि जो प्लाट जो मामलो हलंदड़ हो। कुछ ॾींहं अॻु SHO मीरपुर साकरो अथर हुसैन चन्ना फ़ैसिलो करे ॿिन्ही धुरियुनि खे ठाहे छॾियो हो। अॼु पुलिस वॾेरे मोहम्मद उमर चन्ना खे थाणे ते घुराए बिला जवाज़ गिरफ़्तार करे लॉकअप करे छॾियो आहे, जेका ग़लति ॻाल्हि आहे। जेसिताईं वॾे खे आज़ादु नथो कयो वञे, हिन वक़्त ताईं असांजो एहतिजाज जारी रहंदो। धरणे सबबि ईंदड़ वेंदड़ ट्रैफ़िक मुअतल थी वई आहे ऐं गाॾी जूं डिघियूं कतारूं लॻी वयूं आहिनि। असां हिकु भेरो ॿीहर ॿुधाईंदा हलूं त ॻोठ जे चङे मुड़ुसु खे पुलिस पारां गिरफ़्तार करण ख़िलाफ़ टाउन कमेटी मीरपुर साकरो जे चेयरमैन इक़बाल अहमद ख़ास खेली जी अॻुवाणी में मीरपुर साकरो में एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो आहे, जे सबबि ईंदड़ वेंदड़ ट्रैफ़िक मुअतल थी वई आहे ऐं गाॾियुनि जूं डिघियूं कतारूं लॻी वयूं आहिनि। मूं वटि कुझु देरि अॻु में के माण्हू आया त भई असांजो जेको सरियाल जेको आहे उहो पुलिस खणी वई आहे। सो उन लाइ करे जाम रुटीन हूंदी आहे त पुलिस सां ॻाल्हि ॿोल्हि थींदी रहंदी आहे फ़ोन ते हिन ते। सो मूं कॉल कई SHO खे त SHO मुंहिंजो नंबर बिज़ी करे छॾियो। वरी थोरी देरि सही वरी कॉल कईमांसि त फ़ोन जेको आहे वरी बंदि करे छॾियईं। वरी थोरी देरि खां पुठियां कॉल कईमांसि त माना फ़ोन मुंहिंजी हुन कटे छॾी। उहो आऊं वियुसि बि कंहिं शादी ते त हुननि जो ज़ोर पियो आहे। हाणे मामला त असांजो जेको आहे सरियाल माण्हू आहे पुलिस खणी आई आहे। मूं उन्हनि खां पुछियो मसइलो छा आहे? जी मसइलो असीं पाण में सोट आहियूं, को जेको आहे असांजो ज़मीन जो प्लाट जो मसइलो आहे। सो SHO पाण फ़ैसिलो कयो, फ़ैसिलो आयो असां वटि, असां लुंगियूं मुंगियूं बि हुनखे पातियूं, मामिलो असांजो हल थी वियो। IG सिंध खां मुतालबो थो करियां त ही SHO असांखे हींअर जो हींअर सस्पेंड ऐं रिवर्ट खपे। ॿी सूरत में असांजो एहतिजाज जो दाइरो हींअर खणी राति थी आहे, पर उन्हनि दुनिया खे बि ख़बर आहे त हिन मामले में हाणे आवाम निकिती आहे, इक़बाल सां गॾु आवाम आहे। ईअं न थिए जो हिकिड़ो अॻे ई सिंध भरे पई, हिकिड़ो अॻे ई सिंध भरे पई, वरी प्लस में हे जेका मसइला पैदा पिया कया वञनि जेका साकरो पुलिस जे पारां। इन करे आउं तव्हांजे हिन प्लेटफॉर्म तां आउं आला अख़्तियारनि खे ॿुधाइण थो चाहियां त महिरबानी करे जल्द खां जल्द हिन SHO खे रिवर्ट करे सस्पेंड कयो वञे, न त ॿी सूरत में ही धरणो अगरि असांखे ॾॾी हणिणो पियो त असीं ॾॾी हणंदासीं, मेनू हणिणो पियो त असीं मेनू हणंदासीं। हिते बाक़ाइदा असीं टेंट हणी वेंदासीं, रोड असीं कोन खोलींदासीं ॿी सूरत में।